मझा रब करीम हाइयो लफ्ज जिक्र करे छड़ो लिनुरियहु बिन आयातिना महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेरा जवारी रात मां रब करीम मोहम्मद करीम एड़ियूं मां तो के जगहियूं एड़ियूं शयूं देखारियूं जेके तू अगे को न डिठियूं एड़ियूं शयूं तुझे मुझे नबी डिठियूं जेके अगे को न डिठियूं महबूब जो वडो मकाम है मर्तबो अवां खे साईं जन बुधायो त मेरा जवारी रात उम्मत जे लाए तोहफो मिलियो तोहफो शाजो मिलियो अबा शाजो मिलियो साईं नमाज जो तोहफो जलसन में ईंदा कयो कुछ गालियों भी याद कंदा कयो सिर्फ ये बुद्धि हलिया न विंदा कयो नमाज जो तोहफो मिलियो पो महबूब के हजरत मूसा अलैहिस्सलाम हर घड़ी मोटाए पियो इन जो वजह दुनिया जा इंसान महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के हजरत मूसा अलैहिस्सलाम बार बार मोटाए पिया हजरत मूसा अलैहिस्सलाम रब जो दीदार कोन करे सगियो होदे कलीम के चयो वयो कलीम जे करे तू जबल ते रब जो दीदार करे त जुत्ती के लाए पोगच पर महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पांजे जुत्ती मुबारक नाले मुबारक सूदो एडे रब जे दीदार लाए वनन पिया महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रब जो दीदार करन पिया हजरत मूसा अलैहिस्सलाम इन जे करे मोटाए पियो हजरत मूसा अलैहिस्सलाम चव लगो मिठड़ा मोहम्मद करीम मुजी उम्मत जे मथा पंजा टे वक्त नमाज फर्ज हुआ पर मुजी उम्मत ये वक्त नमाज कोन पढ़ी पा सगना जा उम्मती किए पढ़ी सगना होडे रब करीम नमाज घट थी दे पंज नमाजू बच्यो रब करीम महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के फरमायो ओ मिठड़ा मोहम्मद करीम अवा जो बड़ो मकाम है मर्तबो लिखत में त पंजा नमाज अवाजी उम्मत जे मथा हुई छो जो अवा आखिरी नबी मकाम ने मर्तबन वारा नबी तमाजी उम्मत के नमाज भी घणी निनी सी महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रब करीम चयो ओ मिठड़ा मोहम्मद करीम तुजा उम्मती पंज नमाज पढ़ंदा मां रब लिखत में 50 जो सवाब इन जे करे बुधायो तवा जो वडो मकाम अवां जो वडो मकाम होड़े हजरत मूसा अलैहिस्सलाम रब जे दीदार जे लाए इंतजारम हजरत मूसा अलैहिस्सलाम तजल्ली को न सही सग्या रब करीम फरमायो ओ कलीम हुआ अखी भी आजा अख मां रब जो दीदार करे सगे कलीम तू तजल्ली भी को न सही सगे दुनिया जा इंसानो महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेराज ते वया पो मेराज मंझा अवां खे नुक्तो बुधाया हजरत जिब्राइल जडे महबूब लहन पिया त पंहिंजा पर मुबारक महबूब जे पेरन जे हेठां विछाए होडे हजरत जिब्राइल अलैहिस्सलाम पर पंहिंजा हेठां विछाए थो हेडे तवा सोने अबू बकर दे नजर कयो हिजरत वारी रात महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिजरत वारी रात हजरत अबू बकर तुझे मुझे नबी सां गड हर हजरत अबू बकर अगे थन पिया वरी पोइते अचन पिया अगे थन पिया वरी पोइते अचन पिया हजरत अबू बकर का महबूब मुस्तफा साईं फरमायो हुकुम कयो अबू बकर इए छाजे करे पियो हजरत अबू बकर फरमायो साईं मां अबू बकर के भौवा त केरो तमा ते हमलो न करे साईं तमा जो गुलाम अबू बकर हमले मजा तमा जो गुलाम अबू बकर वो धक्को खाई सके तो पर अबू बकर यो धक्को मिठड़ा मोहम्मद करीम अवां जे मथा बर्दाश्त न तो करे ऐं मेराज मझा जडे महबूब मेराज करे आयो त मक्के वारन खे बुधायो मक्के वारा अबू जहल त महबूब जो दुश्मन हो न अबू जहल चवण लगो ऐलान करण लगो दिसो मोहम्मद करीम वरी बियो कूड़ तो हणे वा को इंसान थी सके तो जेको एक रात में 7 आसमान घूमी अचे बैतुल मुक़द्दस वने उन वक्त महबूब जी गवाही कहिन
महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया जे अंदर जने मेराज जो जिक्र फरमायो, दुनिया जा इंसानो महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा मजा हजरत अबू बकर दे अबू जेल आयो। ओ अबू बकर, ओ अबू बकर, ओ अबू बकर, उन मोहम्मद करीम जी वरी नई गाल बुध, नई गाल बुध। चवे तो त हिक रात में मां आसमानन सतनी जो सैर करे आयो आया, बैतुल मुकद्दस जो सैर करे आयो आया। सोने अबू बकर जा लफ्ज़ बुधो, ओ दुनिया जा इंसानो सोने अबू बकर जा लफ्ज़ बुधो। अबू जेल के चवण लगो, ओ अबू जेल, ओ अबू जेल, जेकॾहिं मुंहिंजो मोहम्मद करीम ये लफ्ज़ चवे तो त 100% सचो आहे। अबू बकर गवाही ॾिनी। महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा मजा हजरत अबू बकर जो वॾो मक़ाम ऐं मर्तबो था, पर महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सोने अबू बकर खे भी जन्नत जी बिशारत ॾिनी ही। महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अमा के ॿुधायो दुनिया में यतीम थी करे आया। महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जने यहूदी चम लगा त नबी नबूवत अल्लाह तोखे ॾिनी आ, असां आसूदा पैसे वारा, असा के शोन नबूवत मिली। महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अखन मां लुढ़क वही आया। महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अखन मां लुढ़क वही आया। हज़रत जिब्राइल आयो, मिठड़ा मोहम्मद करीम, ओ मिठड़ा मोहम्मद करीम हुक्म कयो त तव्हां के ही जबल सोना करे जाओ। महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवण लगो, रब करीम मूंखे दुनिया जे अंदर यतीम करे मोकिलियो। मां मोहम्मद के यतीमी पसंद आ, मां मोहम्मद के यतीमी पसंद आ, मां मोहम्मद के यतीमी पसंद आ। महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ करी, अल्लाहुम्मा अहयिनी मिस्कीना व अमितनी मिस्कीना व अशुरनी फी ज़ुमरतिल मसाकीन। महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ घुरन पिया, मौलाए करीम, मौलाए करीम, मां मोहम्मद के जेकॾहिं दुनिया में रहे त यतीम करे रहे जा। मौलाए करीम, मां मोहम्मद के जेकॾहिं दुनिया जे अंदर रहे त यतीम करे रहे जा। मौलाए करीम, मां मोहम्मद के जेकॾहिं दुनिया में लड़ाए त यतीम करे लड़ाए जा। मौलाए करीम, मां मोहम्मद के जेकॾहिं क़यामत वारे ॾींहुं उथाने त यतीमन जी जमात मां उथार जा। तुझे मुझे नबी जो वडो मकाम है मर्तबो। इन जे करे महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सीरत मजा महबूब जे सीरत जे किताबन जो मुतालो कयो तमा के खबर पइजी वेंदी त तुझे मुझे नबी जो केडो मकाम है मर्तबो। ऐं महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मकाम दे नजर कंदो के शायर चयो, सलातुल्लाह कलामुल्लाह जहां देखा लिखा देखा, लफ्ज़ अल्लाह जहां देखा मोहम्मद भी लिखा देखा। यार तुझे मुझे नबी जो मकाम जिते रब जो जिक्र हूंदो, पुठियां पुठियां तुझे मुझे नबी जो जिक्र। यार दुनिया जे अंदर तव्हां नजर कयो जिते तुझे मुझे नबी जो जिक्र, तव्हां कलाम मजीद में नजर कयो सिफे सिफे ते रब जो जिक्र हूंदो त पुठा पुठा तुझे मुझे नबी जो जिक्र हूंदो। जेकॾहिं आदान मजा दुनिया जा इंसान नजर कंदे त पुठा रब जो नालो त पुठा तुझे मुझे नबी जो नालो हूंदो। ओ बारी गोठ जा मुसलमानो पंहिंजे नबी जे सीरत ने नजर कयो जिते 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 रब जो नालो हूंदो, कलमे मजा नजर कंदे कलमे में रब जो नालो त पुठियां पुठियां तुझे मुझे नबी जो नालो हूंदो। पुठियां पुठियां तुझे मुझे नबी जो नालो। इन जे करे अमा खे ॿुधायो तव्हां भागन वारी उम्मत आहियो। हज़रत मूसा अलैहि सलाम जे लाइ ईंदो आहे, हथड़ा खणे पियो, मौलाए करीम जेकरे मां कलीम खे नबूवत न ॾियां तौरात मंझां तव्हां जो मक़ाम मर्तबो पढ़ियई। चवे पियो मौलाए करीम जेकर जेकर मां कलीम खे नबूवत न ॾियां आखिरी नबी मोहम्मद करीम जो उम्मती करे पैदा अवां जो। इन जे करे अवां खे ॿुधायो अवां जो वॾो मक़ाम मर्तबो आहे।
पंहिंजे मक़ाम मर्तबे खे सुञाणियो रब करीम अवां जो एॾो मक़ाम मर्तबो कयो त पोइ उन रब खे सुञाणियो, मिठड़े मोहम्मद करीम खे सुञाणियो, दिल में सभु अज़म कयो त ॾींहं में हिकु चकर या ॿ चकर महबूब ते दुरूद पढ़ंदासीं। जेके दुरूद महबूब ते ॾींहं में हिकु या ॿ चकर पढ़ंदा हथ मथे करे नारे तकबीर शान मुस्तफा। जेकॾहिं दुरूद पढ़ंदव न थी सघे तो रब करीम इन दुरूद जे करे अवां जे लाइ जन्नत जा फैसला करे त पोइ वारी ॻोठ वारा ॿुधायो त सौदो सस्तो आ या महांगो आ? सौदो सस्तो आ। दुनिया वारा महबूब जा उम्मती दुरूद जे करे तूं जन्नत हलियो वञे त सौदो सस्तो आ। इन जे करे अज़म कयो त ॾींहं में हिकु चकर या ॿ चकर महबूब ते दुरूद पढ़ंदासीं। जेके बचा लफ्ज़ चा अल्लाह ताला मक़बूल है मंजूर फरमाए। जिंदगी बाकी मुलाकात बाकी वमा अलैना इल्लल बलाग। जन्नत की माँ आयशा रज़िया तुझसा कोई नहीं है यहाँ आयशा, तेरी पाकीज़गी और तत्हीर का है गवाह खालिक़े दो जहां आयशा। रब ने कुरान में खुद बताया हमें तुम सभी मोमिनों की